मदद कयो, अचो मदद कयो, उठो मदद कयो, अचो मदद कयो। देश जाए भाइरो वेहण जो न वक़्तु आ, अॼु पंहिंजे वतन मथां। जी नाज़रीन, करम परमावा सां ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त इलाइक़े जे बरसात मुतासिरीन खे तुर्त रेस्क्यू करण ऐं रिलीफ ॾियण खां पोइ सकलेन फाउंडेशन जो चेयरमैन ऐं इलाइक़े जी सियासी व समाजी शख्सियत आवाम दोस्त अज़म में हिकु क़दम अॻिते। सकलेन फाउंडेशन जे चेयरमैन पारां ॻोठ मीर मुश्ताक अहमद ख़ान बिजाणी में बिजली जे नए ट्रांसफार्मर जी सूरत में बिजली जी बहाली खां पोइ मीर असगर अली ख़ान बिजाणी बरसात मुतासिर ॻोठाणनि खे साॻे ड्रथल घरनि वारी जॻह ते सेटल करण लाइ पंहिंजे ज़ाती ख़र्चे ते हेवी मशीनरी ज़रिए ॻोठ में बरसात जे बीठल पाणी खे कढाइणु शुरू करे ॾिनो। घरनि जी ॿीहर बहाली जो कमु शुरू थी वियो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घरनि जे किरल मलबे खे सिधो करे खीमा छॾे पंहिंजे कखनि में मोटण लॻा। मायूस बरसात मुतासिरीन जे परेशान चेहरनि ते ख़ुशियूं नुमाया अचण लॻियूं। सकलेन फाउंडेशन जे चेयरमैन मीर असगर अली ख़ान बिजाणी जी इलाइक़े जे ॿियनि सरहदी वारनि खे बि घुर्जे त पंहिंजे हड़ां इलाइक़े जे ॻोठनि में बीठल बरसाती पाणी जे नेकाली खे यकीनी बणाए ग़रीब इलाइक़े वासी ॻोठाणनि खे पंहिंजे वथाणनि ते वेहण जो मौक़ो ॾिनो वञे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। सैलाब में कुछ भी को नवा बचो, बुखते आहिनि बारड़ा वीरान थी भयो वेढ़ो। बसवरा बुधो सदा जिन जन अझा रहा, रोई से सदिन पया राहूं से तकिन पया। उठो मदद कयो, अचो मदद कयो, उठो मदद कयो, अचो मदद कयो।